जबल हा ज़िलज़िला छो परेशान आ भला। ज़िलज़िला अज रात जे पेट में मेंह कढणी आ, छा सलाह दी? सलाह त नेक का तमाम भली आ, कर को हमरा हथियार भला। अच त हलूं भला। ज़िलज़िला काॾे हलूं, को हमरा सुझई थो या भला? हा हमरा सुझे थो हिकिड़ो। मूंखे ॿुधायो कहिड़ो आहे हमरा भला? नबू जो आहे नामीनेट चोर। उहो त चोरियूं छॾे हो न। 5 रुपया ॾींदासींसि त वरी बि ठही वेंदो, अॼु ई कमु कंदो ज़रूरु। हल ज़िलज़िला देरि छा जी आहे, हल त हलूं नबूअ ॾे। हल जबल हलूं भला, हल त हलूं। हा नबू कुछा न गुज़राई। शुक्र आहे सही थो गुज़रे। नबू खाना ॾे हवाल चोरियूं छॾे हो या करें थो पियो? चोरियूं त छॾे आऊं। नबू जे 5 रुपया ॾियां त पोइ त कमु सवलो आहे। अॼोकी रात में सावल वारनि जी कारी में कढणी आ। इहा त तमामु सवली आहे। पोइ नबू सौदो डन आहे भला? सही आहे, डन आहे। ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में मेंह कढण जो ही वक़्तु त तमामु भलो आहे। हाणे तयारी पकड़णु घुरिजे। खबरदार काॾे थो वञे? तूं केरु आहे? मां तुंहिंजो ज़मीर आहियां। मां चोरी करण थो वञा। खबरदार चोरी करण न वेंदे। छो न वञा? तूं केरु थींदो आहे मूंखे रोकण वारो? जेकॾहिं तूं मुंहिंजो ज़मीर आहे त जबल ई ज़िलज़िले ॾे छो थो वञे? मां तुंहिंजो ज़मीर आहियां ऐं मां तोखे ई रोकींदुसि। जबल ऐं ज़िलज़िले जो पंहिंजो ज़मीर आहे। मां तो ते मलामत करण आयो आहियां। हुननि जो ज़मीर मरी चुका त तूं हुननि खे छा कंदे? चोरी न कर न कर न कर, मां तोखे झलियां थो। चोरी हिकु बुरो अमल आहे। जेकॾहिं मुंहिंजो ज़मीर अहिड़ो आहे त मां ज़मीर जी सलाह ॾींदुसि ऐं कॾहिं बि चोरी न कंदुसि।